गर्दी बंद कयो, बंद कयो, बंद कयो, पुलिस गर्दी बंद कयो, बंद कयो, बंद कयो, पुलिस गर्दी बंद करियो, मंशाल फरोशन जी सरपरस्ती बंद करियो, बंद कयो, बंद करियो। सरपरस्ती बंद करियो। जी नाज़रीन, असां हिन वक्त मौजूद आहियूं मीडिया सेंटर मीराबाद में, जिते जेको आहे त ॻोठाणनि SHO मशाक होती जे नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। अचो त ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। मोहम्मद बिलाल बिरोही जमीयत उलमा इस्लाम जो कारकुन आहियां ऐं असांजो कल न टियों ॾींहुं असांजे ॻोठ जुमो वरिया में पुलिस वारा पहुता, उते सिविल वर्दी में ऐं प्राइवेट गाॾी में हिकिड़ी मोटरसाइकिल ते 2 ॼणा हुआ, मोटरसाइकिल ते ऐं बाक़ी 4 ॼणा कार गाॾी में, कार गाॾी प्राइवेट ऐं मोटरसाइकिल ते हिननि हमराहनि खे बग़ैर वर्दी जे हिननि खे जेको आहे न बुट ॿधल हो, हीअ आया हिकिड़े नंढड़े मासूम ॿार खे गिरफ़्तार कयूं। नंढड़ो ॿार मासूम अली रज़ा नाले सां, हू ॿार 6 दर्जे जो तालिब इल्म आहे। शाहबजोती भिटाई टंडो आदम में हू इन वक्त तालीम हासिल पियो करे। उन ॿार खे हिननि पिस्टल मथां रखी करे उनखे हिरासा करे उन गिरफ़्तार करे खणी विया ऐं मावे जी थैलियूं हिननि सां गॾु हिननि सां साण गाॾी में मौजूदु हुआ, जेके हुन छोकिरे मथां केस ठाहिण जी कोशिशि कयूं ऐं उहो केस हुननि जो नाकाम थियो, छो जो हू ॿार नाबालिग आहे, उन ते केस हिन जो थी नथो सघे। जेके मंशात फरोशी था कनि ही SHO बहादुर खान जमाली ऐं जेको हिननि जा पुलिस वारा हुसैन अली शाह, इहे उन्हनि जी सरपरस्ती पिया कनि। असांजे बराबर में ॻोठ आहिनि, तक़रीबन 1500 खां 2000 घर आहे उन ॻोठ में पनाशा, उन में सरेआम हले पियो। ये SHO ऐं इहे पुलिस वारा SHO बहादुर खान जमाली, हुसैन अली शाह, गवर मगसी, इहे जेके आहिनि उते मंथली था वठनि। उते खां उतां कंहिंखे गिरफ़्तार करण जी हिन जी ज़रूरत ई न आहे, छो जो उतां खां पैसो थो मिलनि, हिननि खे ॾुकड़ था मिलनि। नंढड़े मासूम ॿार खे खणी उते थाणे खणी विया। असां जॾहिं उन्हनि सां उते ॻाल्हाइण लाइ पहुतासीं त उहो SHO असां सां बदतमीज़ी पियो करे, चए थो मूंखे वॾो जेको आहे न क्रिमिनल हिकिड़ो मूं हथु कयो आहे। असां हुनखे चयूं भई मासूम ॿार आहे, तूं हिन ते ग़लति क़दम कयो आहे। चए थो न न, हीउ जेको जुर्म आहे न, ही कच्चे दाड़ेलनि खां वॾो जुर्म आहे। असां चयो भई ही हिनखे तुंहिंजो गिरफ़्तार करण जो तरीक़ो रहियो ग़लति हो। चए थो न न, ही हुन खां वधीक आहे, ही जहिड़ो दहशतगर्दी आहे, मुंहिंजी दहशतगर्दी आहे त तूं हुन ते केस ठाह, सुभाणे कोर्ट में पेश कंदे, लाज़मी 24 कलाक में तोखे कोर्ट में हिनखे हाज़िर करणो आहे, हीअ त पुलिस जो कानून आहे। त हू SHO बदतमीज़ी पियो करे ऐं असांजे चवण ते हुननि उनखे आज़ादु न कयो। 4 कलाक असांखे इंतज़ारु कराई। उन खां बाद में हिकिड़ो मक़ामी शाह जे चवण ते ऐं अंदरि हू शाह वियो, हुन सां मीटिंग कई, पोइ आज़ादु कयो। असांजो मुतालबो SSP टंडोलियार खां आहे ऐं IG सिंध खां त हेड़े करप्ट ऑफिसर जे ख़िलाफ़ सख़्त खां सख़्त कार्रवाई कई वञे ऐं जेके पुलिस वारा हिते मक़ामी पुलिस वारा आहिनि बताखोरी था कनि, हिननि खे तव्हां खां बरतरफ़ कयो वञे। जुमे वरिया ते हिकिड़े ॿार खे नंढो खणी विया पुलिस वारा, त वर्दी में बि कोन हुआ ऐं कार बि प्राइवेट हो हुननि जो। ठीकु आहे, उन खणी विया थाणे ते खणी विया, त थाणे जो असां ॿाहिरि विहारिया असांखे सिपाही हुननि जा। असां वेठल हुआसीं, जीअं SHO आयो, SHO अची अञा सलाम बि असांखे कोन कयो, अची पंहिंजे जेके सिपाही अथसि उन्हनि ते कावड़ कयो कि बिरोही दहशतगर्द, तव्हां हिननि खां ॾिजो था छा? ठीकु आहे भई, तूं दहशतगर्द छाजे करे पियो चवीं असांखे? असां कहिड़े हिसाब सां दहशतगर्द आहियूं? असांजे क़ौम जे बारे में तव्हां छो ई पिया ॻाल्हायो? तव्हांखे कानून इहो सम्झायो कि क़ौमनि जे बारे में तव्हां घटि वधि ॻाल्हायो? असां बिरोही बाबा लावारिस कोन आहियूं, असांखे वारिस आहिनि। ठीकु आहे SHO साहब, हीअ ॻाल्हि इहा बि चवे पियो कि अॻिते स्टाफनि ते माण्हू इहे शयूं हलनि पिया, असांखे मंथली पिया ॾियनि। ठीकु आहे, तव्हां मंथली पिया वठो, माना उहो बि तव्हांखे मंथली वठनि पोइ तव्हां उन्हनि खे छॾियो था, हीअ कहिड़ो तरीक़ो आहे? माना तव्हां पाण हथ सां माण्हुनि खे ख़राबु पिया कयो। ठीकु आहे, असां पाण मंशियात जो ख़िलाफ़ आहियूं, मंशियात सुठी ॻाल्हि कोन्हे, ज़हर आहे हिकिड़ो। ठीकु आहे, असां ख़िलाफ़, पर पुलिस वारा तव्हां पाण हुन में मलूस हलायो पिया, तव्हां पाण हुनखे, ऐं तव्हां पाण मंथली पिया वठो। SHO साहब पाण सां ॻाल्हायो, असांखे मंथली ॾियनि पिया ॿिया, इन लाइ हलायूं पिया। ऐं SSP टंडोलियार खे असां मुतालबो था कयूं, इनखे हटाए छॾियो, महिरबानी करे छॾियो। असांजे ॻोठ ते अचानक हमलो कयो पुलिस वारनि। SHO जमाली साहब आयो असांजे ॻोठ ते, गैर कानूनी बहादुर जमाली वो आयो, असांजे नंढड़े मासूम ॿार खे अगवा जे रूप में सूरत में अची अगवा करे खणी हलियो। असां परेशान, ॻोठा केॾां वियो ॿार, केॾां खणी विया हलिया, का ख़बर। पोइ ख़बर पई त कीअं गुज़ारींदो हुते थाणे में।
कहिड़े हालत सां ते रखो पिया जेको बालिग बि कोन्हे त कीअं रहे सघंदो हिते राति जो बदतमीज़ी करण लॻो अचे न न हिते मंशा त हले पई ऐं मंशा त थी हलाइण कोन थी ऐं असांजो जेको पैसा ॾींदो के बिनारो उहो हलाए सघे थो मंशा माना इन में सूरतालियाती नज़र अंदाज़ थिए त माना मंशा त हलाए पुलिस पई माना जंहिंखे बिनारो मंशा लाइ पैसा ॾिए त उहो हलाए जेको न ॾिए त उहो न हलाए माना आहे अॼु थाणनि जो हिननि जो हिते रखियल हिते मंशा त उते ई हले छा पाक कंदो हिते रुगो हिते हफ़्ताखोरी पियो करे SHO रुगो हफ़्ताखोरी जा जेके सिपाही आहिनि से रुगो माल वठण में पूरा आहिनि SP साहिब खे असीं अपील था करियूं त अहिड़ा जेके करप्ट ऑफिसर आहिनि उन्हनि खे तब्दील करे हिते के सुठा ईमानदार ऑफिसर रखिया वञनि। जी नाज़रीन तव्हां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ॻोठाणनि में SSP टंडोलिया ऐं ॿियनि वस वारनि अमलदारनि खां अपील कई आहे त SHO बहादुर जमाली ऐं उन सां गॾु मुलवस पुलिस एहलकारनि खे हितां हटाए उन्हनि जे जाइ ते ॿिया सुठा जेको पुलिस ऑफिसर मुक़ररु कया वई आहिनि।